नमस्ते, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे सिंधी रंधिणे में। अॼु मां तव्हां सां दाल तड़का जी रेसिपी शेयर कंदसि, जंहिंमें असांखे 1 कप अरहर दाल यूज़ करणी आहे ऐं हाफ कप मूंग जी दाल यूज़ करणी आहे। तंहिंखे मां मिक्स कंदसि ऐं अधु कलाकु मां सोक कंदसि। हाणे मां हिन में पाणी शामिलु कयां थी ऐं 2 गिलास ऑफ वाटर असां हिन में यूज़ कंदासीं। हाणे मां दाल भिजाए छॾी आहे। उनखां पोइ 2 स्मॉल ऑनियन, ग्रीन चिली एंड 2 टोमेटोज़ असां हिन टिनिनि शयुनि खे चॉप करे रखंदासीं। ही सभु शयूं मां चॉप करे छॾियूं आहिनि, बसर, टमाटर ऐं साओ मिर्च। उनखां पोइ जेको मां मसाला यूज़ कंदसि उन में ॻाढ़ा मिर्च अधु चिमिचो, साओ धाणा 1 चिमिचो, हैड अधु चिमिचो, लूणु तव्हां पंहिंजे हिसाब सां विझो। उनखां पोइ 2 चिमिचा मां कसूरी मेथी विधी आहे ऐं 1 चिमिचो जीरो ऐं ही अदरक ऐं लहसुन जो पाउडर आहे जेको मां यूज़ कयां पई। ऐं अगरि तव्हां वटि फ्रेश अदरक ऐं लहसुन जो पेस्ट हुजे त तव्हां ज़रूरु इस्तेमालु कजो। प्रेशर कुकर में पाणी 5 गिलास विधा आहिनि। उनखां पोइ मां हिन में दाल मिक्स कंदमि। हाणे मां दाल विझी छॾी आहे। उनखां पोइ तव्हांखे प्रेशर कुकर खे ढकु ॾियण खां पोइ तव्हांखे 4 खां 5 सीटियूं हुजनि, तॾहिं तव्हां हेठि स्टोव बंदि करे छॾिजो। उनखां पोइ तव्हां हिकिड़े साइड ते तड़को जी तयारी कजो। उनखां पोइ मां हिकिड़ी कढ़ाई खई आहे जंहिंमें मां 2 चमचा गिह जा विझंदसि जेको असां तड़के में यूज़ कयूं पिया। ऐं हीअ ॾिसो मुंहिंजी दाल बि तयारु थी वई आहे बिल्कुलु, जेको असां चांवरनि ते यूज़ कंदासीं। उनखां पहिरीं मां साओ मिर्च विझंदसि। उनखां पोइ असां फ्राई कंदासीं। उनखां पोइ मां चॉप ऑनियन विझां पई। हाणे असां हिनखे स्लो आंच ते फ्राई कंदासीं, लो फ्लेम ते। बसि स्लो हाणे लाइट ब्राउन करे छॾियो आहे मां। उनखां पोइ जेको मां मसाला इहो तव्हांखे ॿुधाया हुआ इहो मां सभु मिक्स कंदमि। अगरि तव्हांखे वधीक गिहु यूज़ करिणो आहे त तव्हां बेशक हिन में इस्तेमालु करे सघो था, मगर मां पंहिंजे हिसाब सां विधो आहे। उनखां पोइ मां हिन में टमाटर यूज़ कया आहिनि इस्तेमालु ॿुधायां। हाणे ॾिसो त मुंहिंजो मसालो रेडी थी वियो आहे। उनखां पोइ जेको मां दाल इहो करे छॾी हुई, अगरि तव्हांखे थोरी दाल हिन में घाटी लॻे त तव्हां हिन में पाणी गरम यूज़ करे सघो था। ऐं इहो मुंहिंजी दाल तड़का रेसिपी तयारु थी वई आहे। हाणे मुंहिंजी दाल तड़का रेडी थी वई आहे ऐं तव्हांखे ज़रूरु मुंहिंजी रेसिपी पसंदि ईंदी। तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसरिजो।